नंढा वॾा ढोरा ऐं नयूं वही आयूं आहिनि। आम ख़बर नाज़रीन तव्हांखे ॾियूं पिया थाणो बुला खान मां। थाणो बुला खान, थाणो अहमद खान, थाणो आरब खान समेत कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जो वसकारो थियो आहे। कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में खीरथर, जाबलू पट्टी, आरब खान मोल में भी बरसाति जो ज़ोरदार वसकारो थियो आहे। बरसाति सबबि नंढा वॾा ढोरा ऐं नयूं वही आयूं आहिनि। मौसम के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह कंदा पिया हलूं। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि वांगुर थाणो बुला खान में भी बरसात जो सिलसिलो जारी है। थाणो अहमद खान, थाणो आरब खान समेत कोहिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पई है, जैं सबब नयूं ऐं नंढा वॾा ढोरा वही आया आहिनि।